जी दोस्तों, मैं मौजूद आया बांदी में। बांदी में ही जो गरीब खानदान रहे तो ब खानदान है अमड़ है उन पुट जो हादसे में माज़ूर थी विया आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त ॿियो टियों ॾींहुं असां राशन न आहे ऐं तमामु परेशान रहूं पिया था। अमड़ जी जो चवणु आहे त मां घर जे ॿाहिरां वेही पिनंदी आहियां, अलाए नाले ते घुरंदी आहियां, पोइ के माण्हू ॾी वेंदा आहिनि त खाईंदा आहियूं, जे न त पोइ ईअं असां वेठा हूंदा आहियूं। सो मां बांदी वासियुनि जे सरहंदी वारे दोस्तनि तमामु मुस्लमान भाइरनि खे अपील कंदुसि त हिन अमड़ बेवा ख़ानदान जी मदद कई वञे। हिन जो जो पुटु आहे उहो पिणु माज़ूर आहे, हिन जो कमाइण वारो केरु बि न आहे। हीअ तव्हां अमड़ ॾिसी सघो था, अमड़ केॾी परेशान लॻी पिया आहे। हिन वटि खाइण पीअण लाइ कुझु बि न आहे, तमामु परेशान आहिनि, हिननि जी हेल्प कई वञे। मिली वञे तो बि असीं पंहिंजो गुज़ारो कयूं, कोन्हे को असां वटि हाल बा चवंदा आहिनि असीं सुबुह गॾु करे राति गॾु करे असीं बुख ते वेठा आहियूं। असांजो अलाह जो आसरो रखे, रब जे नाले ते मूंखे गाॾी को वठी ॾियो त मां पंहिंजे बचनि जो पेट था चाहियां। मासूम आहिनि। छा नालो आहे अम्मा जो? मुंहिंजो नालो अब्बा गंगा आहे। अच्छा, किथे बांदी में रहंदा आहियो? बांदी में वेठा आहियूं। अच्छा, छा जे करे माज़ूर थी विया? छा थियो? एक्सीडेंट थिया सो अब्बासी। अच्छा, केरु केरु हुयो? छोकिरो मुंहिंजो पुटड़ो हिकिड़ो हो नंढो, उहो माज़ूर आहे? उहो माज़ूर थी विया? उहो बि माज़ूम आहे, उनखे बि चवंदा आहिनि कोन्हे को हाल, असांजो केरु कमाइण वारो बि न आहे। नंढा बचड़ा आहिनि मुंहिंजे बचड़े जा, सम्झी खाइण बि खपे थी, हर शइ खपे थी, कोन्हे को असां वटि हाल बा। सॼो ॾींहुं गिदर ते वेठी हूंदी आहियां, पोइ केरु 10 रुपया ॾेई वञे, केरु 5 रुपया ॾेई वञे, अलाह जे नाले ते अटो घुराए उहो असीं भाॼी पचाई चटनी सां वीचारा बचा मुंहिंजा खाइनि। असांजो घर हिकिड़ो हू किरी पियो, हे घर मुंहिंजो किरी पियो, छपरी हे ॿिड़ा वाटर लाइ जे असांखे चवंदा आहिनि कंहिं किड़ी घुराए ॾिनी। असीं माज़ूम आहियूं, असांजो केरु ओही न को वाही, असांजो केरु वाही न को वाही। मींहंनि में असीं ॿुॾी वियासीं, असांजो पेर बि ख़राबु थी विया, असांजो सॼो चवंदा आहिनि जाम धुन थी विया आहियूं, असांजा कपिड़ा रुंगी विया। असां वटि उहो शइ न आहे त असीं हवा ते वेहूं, पखा असांजा विया, सभु कोठो किरी पियो, हे कोठो किरी पियो, असीं बेघर थी वियासीं, पेर मुंहिंजो सफ़ा ख़राबु। हाणे असीं अलाह जे नाले ते दर ते वेही फ़क़ीर जे वांगुरु पिनूं था। रब जो नालो तव्हांखे आहे बाबा, जेको ग़रीब ॿुधो था उहो असांजी मदद कयो रब जे नाले ते, अलाह जे तव्हांजे बचनि जे सदके। ग़रीब आहियूं, जीअं असां वेठा आहियूं लोरूं पिया, जीअं असां वटि खाधे जे लाइ बि कुझु न आहे ऐं सफ़ा असांजी हालति तमामु घणी में घणी ख़राबु आहे। जो असांजी अमर आहे जेको वेंदी आहे ॿाहिरि गली में वेंदी आहे, जेको 5-50 मिलंदो आहे त हुन में असां जेको आहे गुज़ारो कयूं पिया। ऐं जेको असांजो मुंहिंजी अमर जे बि जेको व्हील चेयर जी ज़रूरत आहे ऐं भाइरनि खे असां सभिनि खे हथ ॿधे गुज़ार कयूं था, अपील कयूं था जीअं असांजी अमर जी असांजी उहो मदद थी।